जेको आहे मदईअ जो पीर अली दर शाह जी या मेन क़ब्रस्तान जी जेका मेन गेट आहे उन सां बिल्कुलु बि मुतसिल मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेका ड्रेनेज जी नाली आहे उन जो छा हाल आहे। ऐं टाउन इंतिज़ामिया जेका मदई जी टाउन इंतिज़ामिया उन जे तरफ़ां जेका हीअ इंतिहाई नाअहलीअ जो जेको सबूत ॾिनो वञे थो। मुसलसल माना दाएं दाएं बीठा आहियूं, केॾी गंदगी आहे माना आस पास माना हिते जेको आहे टोटल इहा आबादी आहे। ईअं न आहे त को असली माना हिते झंग झर आहे, हिते इंसान था रहनि। ऐं हीअ बि घरु आहे, हीअ पीर अली दर शाह जी मेन गेट, हीअ जेको आहे घरु उन तां मुतसिल आहे। ऐं हीअ जेका आहे शहर हीअ जेका मेन जेका नाली आहे जेका नेकाल जी उन जो हाल अवां ॾिसो। रड़ी रड़ी बीठा आहियूं मुसलसल मदई जी टाउन इंतिज़ामिया जे हवाले सां त महिरबानी करे टाउन अमले खे का कन माट कयो, सफ़ाई अमले खे त सैनिटरी इंस्पेक्टर ख़बर न आहे छा थो करे। हाणे हीअ जेको आहे तो हितां जो पाणी जेको आहे क्रॉस थी करे पोइ आख़िर मजबूरन हेॾे माना जेको आहे तो जेके माण्हुनि जे प्लाटनि में निकिरी थो वञे, जेके ख़ाली पिया आहिनि पोइ उहे माना जेको आहे तो वरी विड़ी था पवनि। हीअ जेको आहे माना हीअ केतिरे ई अरसे खां वठी जेका गंदगी आहे इहा नाली भरी पई आहे, दाएं दाएं थकिजी पिया आहियूं, पर उनजो को बि तदारुक नथो कयो वञे। हीअ जेका आबादी आहे हिन सां मां तव्हांखे ॿुधायां त हेॾे जेका शहर माना साम्हूं जेका हे बि जेको टाउन अमलो ई आहे जेको आहे हितां गंदगी उछले वियो आहे। हीअ जेका गंदगी पई आहे हिते हे को शहरी न उछले विया आहिनि, हीअ बि टाउन अमले जो ई जेको अमलो आहे। हिते माना गंदगी उछले थो वञे, उन्हनि खे बि असां मना करे करे थकिजी पिया आहियूं त भाऊ हिते हाणे अॻे त ठीकु आहे ख़ाली प्लाट पियो त भली जा तव्हां उछलींदा रहंदा त ख़ैरु आहे, पर हींअर आबादी थी वई आहे। आख़िर हिते इंसान था रहनि, उहे बि अव्हां जा पंहिंजा शहरी आहिनि के हिते को जेको आहे तव्हांजा दुश्मन त कोन था रहनि त तव्हां उन्हनि खे ईज़ाइण जे लाइ हिन क़िस्म जो अमल था कयो। पर अफ़सोस आहे त उन ते कंहिं बि क़िस्म जो को नोटिस नथो वरितो वञे। असां टाउन चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो खे स्पेशली रिक्वेस्ट कंदासीं त ख़ुदारा पंहिंजे शहरनि ते रहम कयो ऐं को टाउन जो ट्रैक्टर मोकिले हिन खे जेका गंदगी आहे हिन खे जेको आहे तव्हां खणायो या इहा खॾा त उते उछलरायो या को न को हिन जो इंतिज़ाम करायो। हिते धप ऐं ॿुसट में जेके हिते माण्हू रहनि था उहे बि अव्हां जा पंहिंजा शहरी आहिनि। ऐं अव्हां जेको आहे टाउन जी जेका बजट आहे उहा शहरनि जे लाइ ई अचे थी पई। हाणे तव्हांखे मां ॾेखारियां त हीअ जेका नाली आहे हीअ फुल भरिजी वई आहे। हाणे भरिजी वञण खां पोइ छा थो करे त इहा नाली त उथली थी पए, उथलण खां पोइ जेको आहे उहो रोड रस्ते ते गंदगी फैलिजी थी वञे ऐं उन खां पोइ जेको आहे शहरी तमामु घणी तकलीफ़ में अची था वञनि। हीअ रोड आहे, हे मेन रोड आहे माना पीर अली दर शाह वारो। हे शहर जे हिन तरफ़ एॾी गंदगी आहे ऐं ॿिए तरफ़ नाली जेका आहे उहा हींअर उथली पई आहे। हाणे हे अंदरि तव्हां ॾिसंदो उन ते किचिरे तां भरी पई आहे। ईअं न आहे त हिन जी का सफ़ाई नथी थी सघे, सफ़ाई मुमकिन आहे त माना सफ़ाई थी सघे थी, पर कंहिं बि क़िस्म जो को बि सफ़ाई जो अमलो जेको आहे उहो सफ़ाई करण लाइ तयारु न आहे। हीअ तव्हां ॾिसो माना हीअ क्रास आहे, पहिरियां हीअ क्रास सदाईं बंदि थी वेंदो, हाणे हीअ क्रास माना ठाहे विया आहिनि। हीअ वॾो को करोड़नि जो प्रोजेक्ट हो जेको माना टाउन न करे सघी ऐं हीअ क्रास जेको आहे हिकिड़ो ठाहे विया। बाक़ी जेको हीअ क्रास आहे हे क्रास जेको आहे त उहो न ठाहे सघिया, छाजे करे जो एॾो टाउन खे बजट ई कोन्हे। ॿ क्रास मामूली नथा ठाहे सघनि, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हीअ क्रास जेको आहे हेठि थी वियो आहे, इन जे करे पाणी निकिरे कोन थो। हे ॾिसो तव्हां हितां हीअ जेको आहे क्रास आहे, क्रास खां मानो थोड़ बि थैलियूं अची थी वञनि त क्रास माना हेठि आहे न इलाही, त हेठि हुजण जे करे बंदि थो थी वञे, पाणी अॻिते निकिरे कोन थो ऐं उनखां पोइ छा थो थिए त हीअ पाणी जेको आहे त ॿाहिरि निकिरी थो वञे। हे हिन क़िस्म जी जेका आहे गंदगी इन में माण्हू जेके आहिनि रहण ते मजबूर आहिनि। हिन तरफ़ अलॻि सां गंदगी आहे त वरी हिन तरफ़ जेको आहे त इहो गंदो पाणी जेको आहे नालीअ जो नेकाल न थियण सबबु जेको आहे त उहो निकिरी वञे, जेको आहे निकिरी नथो सघे ऐं पोइ नतीजे में जेको आहे पाणी हेठि रोड ते निकिरी थो अचे। असां टाउन चेयरमैन नजफ़ ख़ान कमारियो खे ख़ुशूसी अपील कंदासीं त सैनिटरी इंस्पेक्टर ऐं सफ़ाई अमले खे जी कन माट कयो ऐं ख़ुदारा उन्हनि खे माना जेको आहे उहो नोटिफाए कयो त उहे जेको आहे शहर जे नालनि जी सफ़ाई कनि ऐं सफ़ाई खे माना जेको आहे यकीनी बणाइनि था त शहरी जेको आहे इन जेका अज़ाब ऐं तकलीफ़ खां जीअं बची सघनि।